अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हे गवर्नमेंट हाई स्कूल मदई जी आहे। हिते जेको आहे तो स्कूल जे गेट जे बिल्कुलु साम्हूं वॾे तइदाद में औरतूं मौजूदु आहिनि। बेनज़ीर जी BISP जी किस्त हलण जे हवाले सां हिननि खे चयो वियो आहे त अचो तव्हांखे बेनज़ीर जी किस्त ॾींदासीं, पर दरवाज़ो माना बंदि आहे। BISP जी जेका टीम आहे उहा दरवाज़ो बंदि करे ऐं अंदरि बीठा आहिनि। सुबुह खां वठी जेके आहिनि औरतूं शदीद उस में गर्मी में हिक पंध ते परेशान सॼी टीम अंदरि हुई। कोई सिपाही वग़ैरह आया, हिकु दिन बाबा दीना ॿाहिरि निकिरंदा आया पैसा हिते न हलाईंदा। जेको लॻे थो न दुकाननि ते पंहिंजी टैक्स रखी हलाईंदा। भाऊ हिते छो दरवाज़ो बंदि कयूं वेठा हो, छा मसलो आहे? न तव्हां केरु आहियो? चौकीदार स्कूल जा? बाक़ी हे जो सुबुह पोइ दर छो बंदि कयो अथव? बाक़ी माना औरतूं तव्हां मां कहिड़े टाइम खां वठी बीठा आहियो हिते? सुबुह खां वठी जेकॾहिं माना हे अमड़ियूं बीठियूं आहिनि त बाक़ी पोइ दर चौकीदार त राति जो हूंदो आहे। 12 कहिड़ा 12? ॾींहं जा 12। सुबुह खां वठी मां तव्हां हिते बीठा आहियो? तव्हां भाऊ काॾे था वञो? हितां जा त आहियो, पर तव्हां हेॾे कहिड़े सिलसिले में था वञो? हे 12 आहिनि तव्हांजा, माना BISP जी किस्त वठणु आया हो? हा ठीकु आहे। हा त ॾिसूं नी भाऊ त हलिया जेको आहे हिन वक़्तु मां नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त कैंप जेका आहे स्कूल जे अंदरि लॻल आहे। मूंखे ख़ाली ख़ाली नज़र अचे थी, हालांकि हिन वक़्तु 4 बजे टाइम थिए थो। 6 बजे जेको आहे हितां टीम ख़बर न आहे त किथे गुम आहे, किथे ग़ाइबु थी वई आहे। त हीअ तव्हांजो अमर चओ था त सुबुह खां वठी बीठा आहियूं, सुबुह खां वठी आया हो या हाणे आया हो? सुबुह हलाइनि पिया? तव्हां आया हो सुबुह? बहरहाल नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त मदे जी गवर्नमेंट हाई स्कूल में कैंप आहे। औरतूं वीचारूं परे परे खां आयल इंतिहाई परेशान आहिनि, दरपदर आहिनि। बेस पोइ वरी ही माना जेके आहिनि लिंक डाउन आहे या ॿियो को ड्रामेबाज़ी करे ऐं माना हलिया था वञनि।